सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 31। ईला बॉस्टन 28 जून सन 2008 ईस्वी। बिल्कुलु उलझियल ज़हन सां ईला होटल पहुती, पर हूअ कुझु बि सोचण खां क़ासिर हुई। होटल जे कॉरिडोर में जापानी सयाह बीठा हुआ। सभई 70 वरियनि खां मथे जा पए लॻा ऐं हिक जहिड़े हेयर कट सां हुआ। भित ते लॻल पेंटिंग्स खे ॾिसंदे उहा कॉरिडोर मां गुज़री त जीअं माण्हुनि जी अखियुनि ॾांहुं न ॾिसी सघे, पर संदसि तजसुस खे शिकस्त ॾियण लाइ खेसि घणो वक़्तु न लॻो ऐं इहा घड़ी पहुती जॾहिं संदसि निगाह मिलण वारे हंधि वञी पई। ईला हुनखे पाण ॾांहुं निहारींदे ॾिठो। हुनखे ख़ाकी शर्ट ऐं कारी पेंट पहिरियल हुई। हल्की ॾाढ़ी खेसि वधीक पुरकशिश बणाए छॾियो हो। गुंडीदार भूरा वार संदसि सब्ज़ अखियुनि ते किरी रहिया हुआ, जेकी हिम्मत ऐं बेचैनी ॿिन्ही जो ॾेख ॾेई रहियूं हुयूं। सन्हो नाज़ुक ऐं सभा जो हू डेविड खां बिना मुख़्तलिफ़ हो। हू स्काई लहजे में ॻाल्हाए रहियो हो, जेको ईला खे ॿुधण में ॾाढो वणंदड़ लॻी रहियो हो। सभाजड़ी मुस्कुराहट सां हू ईला खे ॾिसण लाइ ख़ुशि ऐं पुरजोश हो। ईला पाण खां पुछियो त हुन सां गॾु हिकु कप कॉफ़ी जो पीअण में कहिड़ो हर्ज आहे। बाद में हूअ यादि करण जे क़ाबिल बि न हूंदी त साणसि केतिरा कॉफ़ीअ जा कप गॾु पीता आहिनि, या ॻाल्हि ॿोल केतिरी हद ताईं गहरी थींदी वई, या कंहिं ॻाल्हि ते संदसि आङुरियुनि जी चोटियुनि खे चुमियाई। हूअ इहो बयानु करण जे क़ाबिल बि न हूंदी त हूअ खेसि रोके छो न थी सघे। राति जा 12:30 थिया हुआ। हूअ होटल में हुन मर्द सां गॾु हुई जंहिंजे बारे में खेसि का ॼाण न हुई। कुझु ईमेल्स, फ़ोन कॉल्स ऐं संदसि लिखियल नाविल खां अलावा। त तूं हिते सिम्थोसोनियन मैगज़ीन लाइ आयो आहीं? ईला पुछो। असुल में मां हिते तुंहिंजे करे आयो आहियां। तुंहिंजो ख़त पढ़ण खां पोइ तोखे ॾिसण थे घुरियुमि। अज़ीज़ वराणियो, तेज़ रफ़्तार हाईवे तां निकिरण जो रस्तो अञा बि हो। कंहिं हद ताईं इहो ढोंग करण बि मुमकिन हो त हर शइ दोस्तीअ जे नाते थी रही आहे। शायदि थोरी दिलि लॻी बि हुई, पर उन खां वधीक कुझु न। हूअ हिकु हद मुक़ररु करे थी सघी, जेसीं ताईं उन खांसि इहो न पुछो त ईला, छा तूं मुंहिंजे कमरे में हलणु पसंदि कंदीअ? जेकॾहिं इहा का रांदि हुई त इहे ॿई खेॾी रहिया हुआ। हुन जे सवाल हर शइ खे हक़ीक़ी बणाए छॾियो, ॼण को पर्दो हो जेको हटायो वियो ऐं सच, हिकु उघाड़ो सच जेको अज़ल खां उते ई मौजूदु हो, सो संदन मुंहं में ईमानदारी सां ॾिसण लॻो। ईला पंहिंजे मादे में का हरकत महसूसु कई। इहो संदसि ज़िंदगीअ जो तमामु जल्दबाज़ी में कयल फ़ैसिलो हो ऐं साॻे वक़्तु हिन ईअं भायो ॼण इहो फ़ैसिलो अॻु ई थियल हो। हिन खे त बसि इहो क़बूल करणो हो। कमरो नंबर 608 कारे ॻाढ़े सुरमाई ऐं हल्के फिके रंग सां सजल हो। कमरो कुशादो ऐं फ़रहत बख़्श हो। हुन यादि करण जी कोशिश कई त आख़िरी दफ़ो उहा होटल में कॾहिं रही हुई। मॉन्स्ट्रेल में पंहिंजे मुड़ुस ऐं ॿारनि सां गॾु घणो अरसो अॻु वारो वक़्तु संदसि ज़हन ते तरी आयो। उन खां पोइ हुननि सभु मोकलूं रोड आइलैंड में पंहिंजे घर में गुज़ारियूं। उनखे ॿियनि जॻहियुनि ते रहणु पसंदि न हो जिते रोज़ टावल मटाया वञनि ऐं तव्हांखे नेरनि बि को ॿियो तयारु करे ॾिए। होटल जे कमरे में अची ईअं लॻो ॼण हूअ कंहिं ॿिए मुल्क में हुजे। शायदि हूअ हुई बि। हूअ अहिड़ी आज़ादी जो मज़ो माणे रही हुई जेको तव्हां हुन शहर में माणींदा आहियो जिते हर कोई अजनबी हूंदो आहे। पर जीअं ई हूअ कमरे में घुमण लॻी, संदसि घबराहट वापसि अची वई। कमरे जे पुरफ़रेब सजावट या खणी उहो केतिरो कुशादो हो, इहो का माना न पियो रखे। वॾो बेड बि कमरे जे विच में पियो हो। उन जे भरिसां बीहण सां खेसि पछताप ऐं बेहूदा महसूसु थी। हुन पंहिंजो पाण खां सवाल करणु शुरू कया।
छा इहे हाणे प्यारु करणु शुरू कंदा? छा खेनि ईअं करणु घुरिजे? जेकॾहिं उन्हनि कयो त पोइ हूअ पंहिंजे मुड़ुस जी अखियुनि में कीअं निहारे सघंदी? पर डेविड जा केतिरा ई अफेयर्स हुआ, तंहिं हूंदे बि खेसि ईला खे अखियुनि में निहारण में का ॾुखियाई न थींदी हुई। ऐं अज़ीज़ संदसि जिस्म जे बारे में छा सोचींदो? जेकॾहिं हुन खेसि पसंदि न कयो त छा थींदो? छा हूअ हींअर पंहिंजे ॿारनि खे यादि करे सघे थी? उहे सुम्ही रहिया हूंदा या हिन वक़्तु टीवी ॾिसी रहिया हूंदा। जेकॾहिं कंहिं इहा ख़बर पइजी वई त उहा छा करण वारी आहे, त छा उहे खेसि कॾहिं माफ़ कंदा? अज़ीज़ संदसि बेआरामी महसूसु करे वरिती त संदसि हथु पकिड़े बेड खां परे कुंड में रखियल कुर्सी ते वञी विहारियो। हुश, हुन सरगोशी कई, तुंहिंजे दिमाग़ में ॾाढी हलचल आहे, तमामु घणा आवाज़ आहिनि। काश असीं अॻ में मिलूं हा, ईला बेसाख्ता चयो। ज़िंदगीअ में के बि शयूं अॻु या पोइ नाहिनि हूंदियूं, हर शइ पंहिंजे मुक़ररु वक़्त ते थींदी आहे। छा तूं वाक़ई उन ॻाल्हि ते यकीन रखें थो? ईला पुछो। हुन मुरकियो ऐं पंहिंजी अखियुनि तां वार हटायईं। पोइ हुन पंहिंजो सूटकेस खोलियो। सुरमाई दरवेश वारे पुतले सां गॾु फिरोज़ी ऐं ॻाढ़ी मोतियुनि वारो हार ऐं बर्थ भरियल चादर कढी जेका हिन ग्वाटमाला मां आंदी हुई। ईला खेसि इहो हार पाराइण लाइ चयो। छा मां अहिड़ी आहियां जीअं तो सोचियो हो? हार पाराइण वक़्तु ईला अज़ीज़ खां पुछो। मां हिननि सभिनी शयुनि खां अॻु ई तोसां मोहबत करियां थो, अज़ीज़ मुस्कुराईंदे चयो। पर तूं त मूंखे सुञाणे बि नथो, ईला चयो। मोहबत खे सुञाणण जी ज़रूरत नाहे मूंखे। ईला थधो साहु भरियो, पर इहा चरियाप आहे। अज़ीज़ अॻियां आयो ऐं संदसि वारनि जे जूड़े में अटकियल पिन कढी उनखे ढरो कयो। बिस्तर ते वठी वञी हू संदसि कन में का सरगोशी करणु लॻो। यकदमि ईला खे महसूसु थियो त हू को विर्द करे रहियो हो। संदसि हथ ईला खे प्यारु करे रहिया हुआ, अखियूं बंदि हुयूं, पर चप ईला लाइ दुआ करे रहिया हुआ। हर शइ एतिरी रूहानी हुई जो ईला अॻु कॾहिं न महसूसु कई हुई। हिकदमि संदसि तिरियूं, ठूंठियूं, कुल्हा ऐं सॼो जिस्म कंहिं अणॼातल कुवत सां भरिजी वियो। हिकु अहिड़े आलीशान ख़्वाहिश घेरे वरितुसि जो ईअं थी भायाई ॼण के गरम लहरुनि वारे पाणी ते तरी रही हुजे ऐं हूअ पाण खे उन जे हवाले करणु ऐं मुस्कुराइण खां सवाइ कुझु नथी करे सघे। अज़ीज़ जे गिर्द हिन को जानदार वजूद महसूसु कयो, पोइ पंहिंजे गिर्द बि ॼण मथनि को नूर निशावर थी रहियो हुजे। खेसि अहसासु थियो त हूअ उन मर्द खे प्यारु करे सघे थी, बेहद प्यारु। हिन पंहिंजूं ॿाहूं अज़ीज़ जे गले में विधियूं, पर हिन अखियूं खोलियूं, ईला जे नक ते हिकु मिठी ॾिनी ऐं पोइते थियो। छा तूं मूंखे नथो चाहीं? ईला टुटल आवाज़ में पुछो। मां अहिड़ी का शइ नथो करणु चाहियां जेका बाद में तोखे नाख़ुशि करे। ईला रोअण हारकी ऐं मगरूर ॿई थी पई। हिकु अजीब हल्की ऐं हलीम अहसास खेसि घेरे वरितो। उहा परेशान हुई, पर हिन वक़्तु परेशान थियणु खेसि बहितरु लॻो। सुबुह जो 1:30 बजे ईला पंहिंजे बोस्टन वारे अपार्टमेंट जो दरवाज़ो खोलियो। बेड ते बेदिली सां सुम्हंदे हूअ लेटी पई। उन करे न जो उन बेड ते डेविड केतिरनि ई औरतुनि सां सुम्हंदो रहियो हो, पर उन करे जो खेसि उन घर खां वधीक हाणे खेसि होटल जो कमिरो पंहिंजो लॻी रहियो हो, ॼण हूअ हिते का महिमान हुजे ऐं संदसि असुलु कंहिं ॿिए हंधि ओसीड़े में हुजे। शम्स कोन्या मई सन 1247 ईस्वी। बसि कर, नरो सुहिणी कुंवार, पंहिंजे माउ पीउ खे अलविदा चओ। सुभाणे तूं पखियुनि जा गीत त ॿुधंदीअ, पर उहे साॻिया न हूंदा। असांजी शादी जी राति मां अङण में निकिरी आयुसि ऐं कुझु देरि वेही अनातोलिया जो क़दीम गीत ॿुधी रहियो हुउसि, जेको औरतुनि वारे पासे खां ईंदड़ गीतनि मां हिकु हो। उन वक़्तु मां सोचे बि रहियो हुउसि त ॻाए बि, ॾकी बि रहियो हुउसि त बेहस बि। शादीअ जी राति ते औरतूं हमेशह ॾुख जा गीत छो ॻाईंदियूं आहिनि? सूफ़ी मौत खे शादी सां तशबीह ॾींदा आहिनि, उन करे मौत खे ख़ुदा सां मिलण जी ख़ुशी में मल्हाईंदा आहिनि। औरतूं पिणु शादीअ खे मौत सां भेटींदियूं आहिनि,
पर सफ़ा हिक ॿिए कारण जे करे एतिरे क़दुर जो हू ख़ुशी सां शादी कनि, तॾहिं बि मथनि हिक उदासी जी लहर तारी रहंदी आहे। हर शादी जे मौक़े ते कुंवार लाइ ग़म कयो वेंदो आहे, जॾहिं त उहा हिक ज़ाल ऐं माउ थियण वारी हूंदी आहे। महिमाननि जे वञण खां पोइ मां घर अंदरि आयुसि ऐं कुंड में वेही मुराक़बो कयुमि। पोइ मां उन कमरे में वियुसि जिते कीमिया मुंहिंजो इंतज़ारु करे रही हुई। उहा पलंग ते वेठी हुई। खेसि अछो वॻो पहिरियल हो जेको सुनहरी धागनि सां भरियल हो। वारनि जूं केतिरियूं ई चोटियूं थियल हुअसि, जिन मां हर हिकु मोतियुनि सां सजियल हुई। संदसि तासुर ॾिसणु मुश्किल हुआ, छो त मुंहुं ॻाढ़े घूंघट सां ढकियल हो। रोशनदान में रखियल हिकु मेणबती खां अलावा कमरे में ॿी का बि रोशनी न हुई। भित ते लॻल आरसियुनि खे बख़मली कपिड़े सां ढकियो वियो हो, छो त शादी राति कुंवार जो पंहिंजो अक्स ॾिसणु ख़राबु सवणु लेखियो वेंदो आहे। उनखां अलावा बिस्तरे जे भरिसां ॾाढ़ूं ऐं शुरूई पई हुई त जीअं असांखे ॾाढ़ूं जे दाणनि जीअं घणा ॿार थियनि। घूंघट खणण खां पोइ सोननि सिकनि वारो हार ॾियण वारी ॻाल्हि यादि ॾियण खां पोइ कीरा मूंखे मक़ामी रस्म रवाज बाबति सभु कुझु ॿुधायो हो। पर ज़िंदगी में कॾहिं मूं वटि सोना सिका रहिया ई न हुआ ऐं पंहिंजी कुंवार खे ॿियनि खां घुरियल हार सां भलीकार नथी करणु चाहियुमि। तंहिं करे मूं खेसि हिकु फणी तोहफ़े तौरु ॾिनी। हूअ मुर्की ऐं घड़ी खन लाइ मां कंहिं विञायल नंढड़े ॿार वांगुरु शर्माइजी वियुसि। तूं ॾाढी ख़ूबसूरत आहीं, मूं चयो। उहा शर्माइजी वई, पर पोइ हुन पंहिंजा कुल्हा सिधा करे इहो ज़ाहिरु करण जी कोशिशि कई त उहा पुरसुकून ऐं पुख़्ती आहे। हाणे मां तुंहिंजी ज़ाल आहियां, हुन चयो। पोइ हुन फ़र्श ते विछायल ख़ूबसूरत गालीचे ॾांहुं इशारो कयो, जेको संदसि ॾाज जो हिसो हो ऐं हुन पंहिंजे हथनि सां ठाहियो हो, वणंदड़ इम्तियाज़ी रंगनि सां उणियल। जीअं ई मूं उहो ॾिठो, मूं ॼाणे वरितो त हुन जी हर ॻंढि, हर नमूनो मुंहिंजे लाइ हो। कीमिया पंहिंजा ख्वाब हुन में उणंदी रही हुई। कीमिया मंझां यास्मीन ऐं जंगली ॿूटनि जी वणंदड़ सुगंध अची रही हुई। पासी में सुम्हंदे मूंखे हुन ख़ुशबू खे अंदरि में ओते हुनखे वेझो कयो। पाण खे हुन में गुम करण थी चाहियुमि। हुन पंहिंजो पाण मूंखे उते सौंपियो, जीअं गुलाब जी मुखड़ी बरसाति खे सौंपींदी आहे। मां पोइते थी वियुसि। मूंखे माफ़ु कजांइ कीमिया, मां इहो नथो करे सघां। हुन बिना साह खणण जे साक़त ऐं हैरान थी मूं ॾांहुं ॾिठो। संदसि अखियुनि जी मायूसी बर्दाश्त खां ॿाहिरि हुई। मां टपो ॾेई उथियुसि। मूंखे वञिणो आहे। तव्हां हींअर नथा वञी सघो, कीमिया कंहिं अजनबी आवाज़ में चयो। जेकॾहिं तव्हां हींअर कमिरो छॾियो त माण्हू छा चवंदा? उहे ॼाणे वठंदा त हीअ शादी मुकमिल नाहे थी। इहे उहो ई सोचींदा त सभु मुंहिंजे करे थियो आहे। छा मतिलबु? मां पंहिंजे मुंहुं बुणकियुसि, छो त मूं ॼातो थिए त उहा छा ॿुधाए रही हुई। अखियूं बंदि करे हुन कुझु चयो जेको मां सम्झी न सघियुसि। पोइ हुन आहिस्तगी सां चयो, इहे सोचींदा त मां कुंवारी न हुयसि, मूंखे शर्मिंदगी सां उमिरि गुज़ारणी पवंदी। इहो ॿुधी मुंहिंजो रतु टहिकी वियो त मुआशिरो पंहिंजे फ़र्दनि ते अहिड़ियूं अजायूं ॻाल्हियूं मुड़े थो। इज़त जी अहिड़ी हथ ठोकी ज़ाब्ताए अमल कुदरत जे निज़ाम सां कुझु न वञे। इहा बकवास आहे। माण्हुनि खे पंहिंजे कम सां कमु रखणु घुरिजे। मूं एतिराज़ वारियो, पर मूंखे ख़बर हुई त कीमिया सही हुई। तकड़ि में मूं ॾाढ़ूं में लॻल चाकू कढियो। मूं कीमिया जे मुख ते ॻणतीअ जी झलक ॾिसी वरिती। होरियां होरियां संदसि तासुर उन माण्हू जहिड़ा थी विया जंहिं हालात खे परोड़े खेनि क़बूल करे वरितो हुजे। बिना कंहिं हिबक जे मूं पंहिंजी खाॿी तिरी वढी मुंहिंजी रत जा कतरा असांजी चादर ते किरिया, जिन चादर खे दाॻे छॾियो। खेनी चादर ॾिजांइ, इहा संदन वात बंदि करे छॾींदी ऐं तुंहिंजो नाव पाक ऐं साफ़ रहंदो। तरसो थोरो, महिरबानी कयो, न वञो। कीमिया लीलायो। उहा उथी आई, पर सम्झ में न पए आयुसि त छा करे। हुन वरी दोहरायो, मां तव्हांजी ज़ाल आहियां। हाणे उन घड़ीअ मूं ॼातो त कीमिया सां शादी करे मूं केॾी ख़तरनाक ग़लती कई आहे। मुंहिंजो मथो सूर में फाटण लॻो। राति जे गुग ऊंदाही में मां कमरे खां ॿाहिरि निकिरी आयुसि।
मूं जहिड़े माण्हूअ खे शादी न करणु घुरिजे हा। मां हिकु ठहियल ठुकियल ज़िंदगी घारण लाइ तयारु न हुउसि। मूं इहो साफ़ साफ़ ॾिठो। मूंखे सिर्फ़ु उन ॼाण जी ॼाण ग़मगीन करे छॾियो। हर शइ खां परे भॼण जी शदीद घुर्ज महसूसु कयमि, न सिर्फ़ु हिन घर शादी हिन शहर खां, पर अता कयल जिस्म खां पिणु। तंहिं हूंदे बि ॿिए ॾींहुं रूमीअ खे ॾिसण जे ख़्याल मूंखे हिते रोके वरितो। मूंखे फासायो वियो हो। अलाउद्दीन कोन्या मई सन 1247 ईस्वी। बाद में उन फ़ैसिले ते ज़रूरु घणो पछताईंदुसि। उन खे क़बूल करण लाइ मूंखे ज़ोर भरियो वियो हो। मां ख़ामोश रहियुसि ऐं खुलेआम उन शादीअ ते एतिराज़ न कयुमि। पर जंहिं ॾींहुं कीमिया जी शादी शम्स सां थी रही हुई, मां हिकु अहिड़ी अज़ियत सां निंड मां जाॻियुसि जेका अॻु कॾहिं न थी हुई। कंहिं ॿुधंदड़ माण्हू जियां पंहिंजे साह लाइ तड़पंदे उथी वेठुसि ऐं पोइ ख़ुदि तरसीअ सां पाण ते चिणणु लॻुसि ऐं पाण खे थफूं हणणु लॻुसि। दिलि खे चीरींदे मुंहिंजे लबनि मां आह निकिती ऐं इहो अहिड़ो आवाज़ु हो जंहिं मूंखे अहसासु ॾियारियो त मां हाणे वधीक पंहिंजे पीउ जो पुटु न रहियो हुउसि। मूं वटि माउ न हुई, न भाउ ऐं न ई कीमिया। मां दुनिया में अकेलो हुउसि। पंहिंजे पीउ लाइ जेका इज़त बची हुई सा राति में ई ख़तमु थी वई। कीमिया हुन लाइ धीअ वांगुरु हुई। मूं सम्झो हो हू हुन जो ख़्यालु रखे थो, पर ज़ाहिर आहे त हुन खे सिर्फ़ु हिकु माण्हू शम्स तब्रेज़ जी ॻणती हुई। हू हुन जहिड़े माण्हू सां कीमिया जी शादी थो कराए सघे। हर कोई ॾिसी सघे थो त शम्स हिकु ज़ालिम मुड़ुसु थींदो। उन हवाले सां मां जेतिरो सोचां पियो, ओतिरी इहा ॻाल्हि वाज़े थींदी पई वञे त सिर्फ़ु शम्स खे बचाइण लाइ मुंहिंजे पीउ कीमिया जी ख़ुशियुनि जी क़ुर्बानी ॾिनी आहे, उन सां गॾु मुंहिंजी बि। तयारियूं ॾिसंदे सॼो ॾींहुं मूं अहिड़नि ख़्यालनि में गुज़ारियो। घर खे सजायो वियो। कुंवार घोट जे कमरे मां बदरूहनि खे कढण लाइ अर्के गुलाब सां साफ़ कयो वियो, पर उन्हनि खां वॾो बदरू विसरी वियो। उहो शम्स मां जान कीअं छॾाए सघंदा। मंझंदि जो देर ताईं मां उते वधीक न रही सघियुसि। अहिड़े मौक़े जेको मुंहिंजे लाइ सिर्फ़ु अज़ियत आहे, उन में शामिल न थियण जो पको इरादो करे छॾियुमि। उन करे दर जो रुख़ कयुमि। अलाउद्दीन तर्स, तूं केॾांहुं पियो वञे? मुंहिंजे भाउ जो तेज़ ऐं तिखो आवाज़ु मुंहिंजे पोयां आयो। अॼु राति मां इरशाद जे घर रहण पियो वञा। उन ॾांहुं ॾिसण खां बिना मूं चयो, छा तूं चरियो थी वियो आहीं? शादी छॾे तूं कीअं थो वञी सघीं? जेकॾहिं बाबा इहो ॿुधो त खेसि ॾुख थींदो। तूं कंहिंजी ॻाल्हि पियो करीं? छा तूं न सम्झो असांजो पीउ ही शादी शम्स खे ख़ुशि करण लाइ मुनक़िद कई आहे, ऐं इहो पक करण लाइ त जीअं हू ॿीहर हलियो न वञे। उन कीमिया खे चांदी जी थाल ते रखी खेसि पेश कयो। मुंहिंजो भाउ दिलगीर थिए लॻो। मां ॼाणा थो तूं छा पियो सोची, पर तूं ग़लति आहीं। तूं सम्झे थो इहा ज़बरदस्ती जी शादी आहे, जॾहिं त इहा कीमिया ई हुई जेका शम्स सां शादी करणु चाहे पई। हिन चयो। ॼण वटसि उन मामले में इंतिख़ाब करण जो हक़ हो। मूं बुणकियो, ओ ख़ुदाया, छा तूं न सम्झो? मुंहिंजे भाउ ॿई हथ मथे कयां ॼण ख़ुदा खां मदद घुरंदो हुजे ऐं रड़ कयईं, ॿीहर ईअं न चइजांइ, इहो सच न आहे। मुंहिंजो आवाज़ु रिझंदड़ बर्फ़ वांगुरु थी वियो। मुंहिंजा भाउ महिरबानी करे पंहिंजे जज़्बात खे अखियुनि ते पर्दो चाढ़ण न ॾे। तोखे साड़ पियो थिए, पर एतिरे क़दुरु जो हसद खे बि इस्लाही तरीक़े सां इस्तेमालु करे वॾे मक़सद लाइ कमु आणे सघिजे थो। तोड़े जो बेयकीनी बि मुस्बत थी सघे थी। इहो त हिकु उसूल आहे। उसूल नंबर 35। हिन दुनिया में यकसोई ऐं हमवारियत नाहे जेका असांखे अॻियां वधाए थी, पर उन जे उबतड़ आहे। ऐं काइनात में असां मां हर हिक जे अंदरि मुतज़ात मौजूदु आहिनि। तंहिं करे मोमिन लाइ इहो ज़रूरी आहे त पंहिंजे अंदरि रहंदड़ काफ़र सां मिले ऐं काफ़र खे पंहिंजे अंदरि में रहंदड़ माठीणे मोमिन खे सुञाण घुरिजे। ईमान हिकु तदरीजी सफ़र आहे जंहिं जे ज़िद यानी बेयकीनी जो हुजणु लाज़मी आहे। जेसीं ताईं इंसान
इंसान कामिल जे सफ़र ताईं नथो पहुची वञे। इहा ॻाल्हि मुंहिंजे सब्र जो पैमानो लबरेज़ करण लाइ काफ़ी हुई। हेॾां ॾिस, मां उन्हनि सूफ़ियुनि जी मिठियुनि ॻाल्हियुनि खां बेज़ार थी वियो आहियां। ॿी ॻाल्हि हीअ त मां तुंहिंजी छो ॿुधां, सभु तुंहिंजे करे थियो आहे। तूं शम्स खे दमिश्क में छॾे पियो सघीं, तूं खेसि वापसि छो आंदो? जेकॾहिं मामला बिगड़िया, जेका मूंखे पक आहे त बिगड़ंदा, त उन्हनि जो ज़िम्मेवार तूं हूंदे। मुंहिंजो भाउ पाण खे अंदरि ई अंदरि कुतरणु लॻो ऐं डिॼी वियो। उन लम्हे मूं महसूसु कयो त ज़िंदगीअ में पहिरियों भेरो मुंहिंजो भाउ मूंखां ऐं मुंहिंजे इरादनि खां डिनल लॻो। इहो हिकु अजीब पर तसली बख़्श अहसासु हो। मां इरशाद जे घर वञणु लॻुसि। घिटीअ में गंद सहण जे करे एतिरो धुओं हो जो केर बि मूंखे रोअंदे न पियो ॾिसी सघे। मुंहिंजे ज़हन में सिर्फ़ु हिकु ॻाल्हि हुई, शम्स ऐं कीमिया हिकु बिस्तर वंडींदा। इहा ॻाल्हि सोचे ई मुंहिंजे पेट में वकड़ पइजण लॻा। मूं ॼातो थिए त हिकु फ़ैसिलो थी चुको आहे, कंहिंखे कुझु करिणो हो।